हाँ सूबेदार सुखिया, देख बर हाशिम ऐं दिलावर गिरफ्तार थी विया। जी सर, तमाम वडी कामयाबी हासिल कई है सर। जी इंफॉर्मर इतलाउ दिनो हाशिम ऐं दिलावर का खुफिया हंध ते आहिनि त मुझो अग में ही स्पेशल फोर्स जुड़ियल हुयो ऐं मां फौरी तौर ते कार्रवाई कंदे तू बदू मुकाबलो हाशिम ऐं दिलावर सां कयो ऐं तू बदू मुकाबले में दिलावर जख्मी थी पियो आहे ऐं हाज़िर असांजा पुलिस जा भी कुछ जवान जख्मी थिया आहिनि पर को भी वडो नुक़सान कोन्हे थियो। सर नेठ असांजी कोशिश रंग लाथो ऐं हाशिम ऐं दिलावर के गिरफ्तार करण में कामयाब थी वियासीं सर। वेल डन सूबेदार सुखिया, तव्हां जख्मी दिलावर जो हेडक्वार्टर जे अस्पताल में फौरी तौर इलाज कराए ऐं उन जो रिमांड वठो ऐं उन खां पोइ मूंखे रिपोर्ट कजो। जी सर। मगर है गुलामू, पुलिस मुकाबले में दिलावर ऐं हाशिम गिरफ्तार थी विया आहिनि। सर दिलावर साईं खां सवा असां बेले में कीअं रही सघंदासीं? मगन अलाह ख़ैर करे, मूंखे सम्झ में नथो अचे त हाणे छा कयूं। गुलामू मुंहिंजो त ख्याल आहे फिलहाल असांखे बेलो छॾणु घुर्जे, छो त दिलावर खां पोइ पुलिस असांजे पोयां पवंदी। इन करे बहितर आहे त असां हितां खिसकी वञूं। मगन तूं डिॼी वियो आहीं छा? न गुलामू, वक़्त जी तक़ाज़ा इहा ई आहे, छो त चवंदा आहिनि धण त धणी न त विकण खणी। हाँ गुलामू, असांजो धणी काठ में अची वियो आहे, इन करे असांखे बि एहतियात करणु घुर्जे। मगन सही थो चए। मगर ठीकु आहे, कुझु ॾींहं रहा असीं पंहिंजो ठिकाणो छॾियूं था त पोइ राति हितां निकिरी हलंदासीं। छा ॻाल्हि आहे बाबा? अॼु अव्हां जी अखियुनि में लुढ़क अटकिया बीठा आहिनि। हा ममड़ियूं, जॾहिं खां न तव्हां भेनरूं ॼायूं आहियो तॾहिं खां इहे लुढ़क अधे पलीअ जो मुक़दर बणिजी विया आहिनि। तव्हां ममड़ियुनि जो ॼमण हक़ीक़त में त निभाग जो ॼमण आहे, जॾहिं न करे त करे छा। चाची तू त माठ कर। बाबा मूंखे ॿुधाए छा थियो आहे? मेरा धीअ पुलिस हाशिम ऐं दिलावर ते हमलो करे वरी उन्हनि खे गिरफ्तार करे वई आहे। छा? हाशिम वरी गिरफ्तार थी वियो? न न भलिया न, तू कूड़ तो ॻाल्हाई न। न ये नथो थी सघे। अञा तो हाशिम खे कई तरह ॾिठो बि न आहे। वरी किस्मत ने ॾिछड़ो कीअं ईंदो? न न भलिया न, ईअं नथो थी सघे। दिलावर त जख्मी भी थी पियो आहे। हयातूं त बची वयूं अथनि, बाक़ी जेल आहे सो त भोगणो ई पवंदो। न बाबा न, दिलावर ते लोह जो ठहियल आहे, उनखे कुछ भी न थींदो। हाणे छा थींदो मेरा धीअ? दुआ करियो अल्लाह साईं दिलावर जो ख़ैर करे।
सही का ख़बर पई अथव? खैर तो है ना जानू, अल्लाह न करे शामिर खान कुछ थियो तो ना है ना? न रहीस, शामिर के अल्लाह वॾी हयाती ॾींदो, पर मूं ॿी ख़ुशख़बरी आंदी आहे। ख़ुशख़बरी आहे त जल्दी ॿुधाए न। हाशिम ऐं दिलावर गिरफ़्तार थी विया आहिनि। ओ इते रखीस जान जा पुट जानो, खबर तो वाह जो ॿुधाई अथई, पर अल्लाह करे सच्ची हुजे। रहीस, ख़बर सोरा न सची आहे। पुलिस ऐं हाशिम वारनि जो दू बदू मुक़ाबलो थियो आहे। इन मुक़ाबले में अलाए केतिरा पुलिस वारा ज़ख़्मी बि थिया आहिनि ऐं हाशिम वारा बि धकी थिया आहिनि, पर इहा पक न आहे हाशिम धकी आहे या दिलावर या ॿई। यार मूंखे पक ई कान थी थिए। सूबेदार सुखे में मां त एतिरी थूम सम्झाई कोन थो जो सरदार शाह ज़मान जा माण्हू ॿधे। रहीस, पुलिस हितां जी न हुई, अलाए किथां जी हुई। पुलिस किथां जी भी हुजे, पर एसपी साहब के इतला जरूर हूंदो। मां साईं, पुलिस ॾुआरियुनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदी आहे, पोइ उहो ॾुआरी कंहिंजो बि माण्हू छो न हुजे। इहो त ॾाढो सुठो थियो जो हाशिम ऐं दिलावर गिरफ़्तार थी विया। हाणे इन्हनि खे फाईअ तां केर बि बचाए कोन सघंदो। मुर्शिद साईं, हाशिम ऐं दिलावर ॿई गिरफ़्तार थी चुका आहिनि। इहे माण्हू असांजे बि ॿिनि माण्हुनि जा कातिल आहिनि। हाणे उन्हनि खे आज़ाद थियण न घुर्जे। मुराद, हाशिम ऐं दिलावर हाणे कॾहिं बि आज़ाद कोन थींदा। मां त चाहियां थो त वॾेरो अनवर कमज़ोर थिए, ऐं वॾेरो अनवर हाणे कमज़ोर थी चुको आहे। त हाणे वॾेरे अनवर खे आसानीअ सां मारे सघो था। हा मुर्शिद साईं, हाणे वॾेरो अनवर कुझु ॾींहंनि जो महिमान आहे, पर मुर्शिद साईं ससुई अञा ताईं लापता आहे। बसरा ऐं कबूतर फ़कीर राति ॾींहं ससुईअ जे ॻोल्हा में आहिनि, ऐं जे ससुई हिन तर में आहे त जल्दी लभी वेंदी। मुराद, मुर्शिद साईं, हाणे मां वॾेरे अनवर सां घटि न कंदुसि। वॾेरे अनवर हाशिम ऐं दिलावर जे हथां ॿ दफ़ा असांखे मारण जी कोशिश कई आहे ऐं उन असांजा 2 साथी माराए छॾिया आहिनि। मुराद, वॾेरो अनवर बेपीरियो ऐं बेदीनियो माण्हू आहे। अहिड़े माण्हूअ खे मारण सवाब आहे। मुराद, तोखे हिन नेक कम में देर न करणु खपे। ठीकु आहे साईं, मां लोंग फ़कीर सां मिली वॾेरे अनवर जो जनाज़ो थो कढां। ठीकु आहे मुराद, तूं वञ लोंग सां मिल। ठीकु आहे साईं। गोली बंदूक ठका गोलियूं 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 अबारे गोलियूं ओ ठका वाला थियन अबा गोलियूं गोलियूं छा थो थिए ये बा छा थो थी पियो को मार पवई खुदा जी था काथे इन गोलियूं काॾो आयूं गोलियूं ये छाजे लाइ तो फटे पियो बड़े बसरा कते हुजे जा पके मोचा फकीर फिरदा था वतन कोन्हन गोलियूं अदी बसरा पुलिस हाशिम के दिलावर के ये गोलियुनि जा टड़का ये ठका गोलियूं उन्हनि खे थी वयूं आई मूंखे का गोली कान लगी मां हर हिन कपर पियो वञा हर हिन कपर पियो वञा बस मां जो गुट को भाॼीस शुक्र कर जो गोली घुसी गई तू बची वई हर छॾे ने खेद के उठो खाई वे मानिए टुकड़ो खा तो को मगज चाहे थी कैसे खैर ता है अज ॾाढा परेशान था लॻो अॻ में त मूं कॾहिं अव्हां खे एॾो परेशान कोन ॾिठो आहे दिनू दिलावर ऐं हाशिम जा बाज़ू हुआ खुदा जो कसम जवान हुआ जवान उन्हनि ॿिन्ही पीर करामत खे टोटा चबाए छॾिया हुआ पर हाणे हू गिरफ़्तार थी विया आहिनि त ईअं थो लॻे ॼण हू अकेलो थी वियो आहे हा रईस बराबरि हाशिम ऐं दिलावर सां झुठ थी वियो ख़बर न आहे किथां जी पुलिस आई ऐं कंहिं मुखबिरी कई बाबा दिनू इहो कमु पीर करामत करायो हूंदो छो तो ये ॿई पीर करामत जी अख में कंडो हुआ कंडो रईस इहो कमु बहादुर ऐं बंगुला वारा बि करे सघनि न दिनू न इन्हनि में एतिरो दमी न आहे ही कमु पक के वॾी धुर जो आहे ठीकु आहे रईस पोइ मां हाणे हल ठीकु आहे दिनू भेण पी हाणे मां तोखे हिकिड़ो कलामड़ो ॿुधायां अॼु टियों ॾींहुं थियो वा तूं मानी कान खाधी अॼु टियों ॾींहुं थियो वा मूंखे टुकुर हराम ता बाके कलाम न ॿुधाए मुझे कनन में सूर आ
वे चुप करे दे त मां तोखे थी राग ॿुधायां। अभी कनन में सूर थो थिए त पोइ कनन में तेल विझ। बाक़ी मां फनकार त वॾो आहियां, तोखे ख़बर आहे। तोखे मुंहिंजो कलाम ॿुधणो पवंदो। तुंहिंजो पीउ मुंहिंजो पीउ साॻियो आहे न, तोखे हुन पीउ जो कसम आहे, मुंहिंजो कलाम ॿुध भेण। मां राग पाण ॻाईंदो आहियां, ॿुधंदो न आहियां। ऐं इहो बि मां ॿुधायां, ॻाईंदो आहियां मां पाण बि न सम्झंदो आहियां त चवां छा थो। अॼु तोखे शाबस आहे जो मुंहिंजो कलामड़ो ॿुधींदी, छो जो भेण आई, इन करे कलामड़ो ॿुधिजां। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। वरी कैसेट विचड़ी वई आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, हाणे हेठि सही थी वई, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। काॾो हिन जज़ाब मां फाथी आहियां। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी चङी तरह सां। वॾेरे अनवर जे ज़ाल सां मां मिली आई आहियां। अधा कबूतर भाई जो आहे, ॾाढी सुहिणी सताबी सुलझ। अभी एडी भली आहे, मूंखे परणाईंदी छा? मुंहिंजो मक़सदु आहे ठाहियो भला ठाहियो। पेट न पाले गोता ठारे, वो माइया जो भली सुठी। अदी जे सुठी आहे न त ख़राब करण में तोखे लॻंदा 2 मिंट, छो जो तूं मुंहिंजी भेण आहीं न। 5 मिंटनि में हुनजो सत्यानाश थी वेंदो। रुगो तोसां ॻाल्हाए। बंदि कर हाणे, मुंहिंजी गिला बंदि कर। हाणे हिते वेह आराम सां, त तुंहिंजे लाइ वञी टुकुर गबो पिनी अचां पाड़े में। ये ॿई हाशिम ऐं दिलावर गिरफ़्तार थी विया न, पंहिंजो पाण खे फने खान सम्झंदा। हाजी शरीफ, कानून खां मथे केर बि कोन्हे। जे पुलिस सचाई करे त वॾा वॾा टिंग लेटाए सघे थी। ओए बि सुठो थियो, ये ॿई ॼणा गिरफ़्तार थिया। असांजो मसलो दिलावर ऐं हाशिम जी गिरफ़्तारी सां हल न थींदो, छो जो असांजो असुल मक़सदु आहे शाह ज़मान जी मिल्कत हासिल करणु। मंगुल, इन्हनि ॿिन्हिनि जी गिरफ़्तारी सां सरदार शाह ज़मान कमज़ोर थींदो। ऐं कमज़ोरनि सां असां अहिड़ो अशर कंदा आहियूं, अहिड़ो अशर कंदा आहियूं जो ख़तम थी वेंदा आहिनि। हाजी शरीफ, रुगो तूं इहा दुआ कर त शाहमीर खान बची वञे। जे शाहमीर खान बची वियो, इन सरदार शाह ज़मान खे पाण ई लेटाईंदो ऐं पोइ शाहमीर जेल में, मिल्कत बंगुल खान जी मुठीअ में। बंगुल ॾे हाल वाल शाहमीर जा हाणे त ख़ुशि आहे न। लंडन में चवनि था वॾा वॾा डॉक्टर, वॾो इलाज आहे। हाजी शरीफ, इलाज त हले पियो, अलाह कंदो त हो जवानी माणींदो। मंगुल, कन खोले ॿुधी छॾ। शाहमीर जे मथां जेतिरा बि पैसा ख़र्च थियनि न, उहे कजांइ, लहराजांइ न। जेकॾहिं शाहमीर मरी वियो न त सरदार शाह ज़मान जी पूरी मिल्कत हली वेंदी। बस त यार, मूं बि नाहे घटायो, वधीक शाहमीर जी क़िस्मत। मंगुल, छॾ हाणे हिननि ॻाल्हियुनि खे। हल त हलूं, मानी तयारु हूंदी, हली खाई अचूं। अचो हाजी साहब। अदा सुमर चाय। अदा पलिया ॾे ख़बर, हाशिम ऐं दिलावर जी ज़मानत को बिलो कई? मासूम है, मां गरीब मुसा, आसरो अल्लाह। सरदार शाह ज़मान कोशिश करे थी, बाक़ी मुंहिंजो कहिड़ो वसल हूंदो? पोइ यार सरदार शाह ज़मान छा थो चए? साईं दाद ॿुधायो त सरदार शाह ज़मान हाशिम ऐं दिलावर जी ज़मानत जे लाइ कोशिश में लॻो पियो। अलाह कंदो त ज़मानत बि थी वेंदो। अलाह वॾो आहे। सरदार शाह ज़मान वॾो महिरबान माण्हू आहे। हाशिम ऐं दिलावर सां सरदार चङाई ज़रूर कंदो, छो जो सरदार जा ॿई बाज़ू आहिनि। हा अदा, ॿई मुड़ुस सरदार शाह ज़मान जे मथां सिर ॾियण लाइ तयारु हूंदा। सरदार शाह ज़मान जे मथां कख बि न आहिनि संदा। बसि अदा, अलाह हाणे एतिरी सानिह ॾियनि जो न झेड़नि झटनि खां हिक ॿिए खे मारण खां परे रहनि। तूं सही तो चवें
अदा सुमर जहिड़नि जटनि में ॿिन्ही धुरियुनि जो नुक़सान, फ़ाइदो त कंहिंखे बि कोन्हे। बसि अदा इहो ई त असां सोचूं था ऐं अलाह खां इहा ई दुआ घुरूं था त इन्हनि नौजवाननि जे दिलि ऐं दिमाग़ में अलाह साईं अहिड़ी सोच ॾिए जो अमन अमान लाइ सोचीनि। अदा सुमर अहिड़ी सोच सरदार शाह ज़मान जी आहे। जे अहिड़ी सोच सरदार शाह ज़मान जी न हुजे हा न त सरदार शाह ज़मान जे पुट जे मरण खां पोइ त सॼो ॻोठ रत जे दुबनि सां भरियल हुजे, पर सरदार शाह ज़मान ईअं न कयो। फलाण जे आड़ में कंहिं बि बेगुनाह जो रत न आहे। पंहिंजे पुट जे खून जो फ़ैसिलो क़ुरान पाक ते चए। बराबरि अदा पलिया, इन ॻाल्हि में सरदार शाह ज़मान मशहूर आहे। दादा हाशिम ऐं दिलावर पुलिस मुक़ाबले में बजाए जे मारिजी वञनि हा, शुक्र थियो जो गिरफ़्तार थिया। इन में हाशिम ऐं दिलावर जी का न का भलाई ज़रूर आहे। जेका बि आहे पुलिस वटि हाशिम ऐं दिलावर जे लाइ भड़कियल ही सा कुछ न कुछ थदी थींदी। उहो कीअं सरदार साईं? हाणे त उहे हथिका थी विया, उहे आसानी सां आज़ाद त कोन थींदा। साईं दादा तुंहिंजी ॻाल्हि हक़ ते आहे। हाणे हाशिम ऐं दिलावर आज़ाद ॾाढो ॾुखिया थींदा, पर कोर्ट मां उन्हनि जी ज़मानत थी वेंदी, ॿियो केस हलंदो रहंदो। हा सरदार साईं, ईअं ई थी वेंदो। अॻिते हली ॿिन्ही धुरियुनि जो ठाह बि थी वेंदो। हा साईं दादा ईअं थी सघे थो। सभ खां पहिरीं हाशिम ऐं दिलावर जी कोर्ट मां ज़मानत कराए वठां। सरदार साईं जेल ते का सिफारिश कराए छॾियो जे हाशिम ऐं दिलावर सां न विढ़नि। सरदार साईं अव्हां जी अल्लाह सां इज़त कई आहे, उन जे ई करे तव्हां जे माण्हुनि जी बि इज़त थींदी आहे। हा साईं दादा मुंहिंजा माण्हू त ज़रूर आहे, पर हुन सां गॾोगॾु अल्लाह जा खलकियल इंसान बि आहे, ऐं उहो परवरदिगार जेको कुल काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे, उहो पंहिंजे बदन जी पाण हिफ़ाज़त कंदो आहे, पाण हिफ़ाज़त कंदो आहे, जेको हक़ ऐं सच जी राह ते हलंदो आहे। मां त खणी हिकु ज़रियो आहे, मां बि उन परवरदिगार जो हिकिड़ो गुनहगार बंदो आहियां। साईं दादा जेकॾहिं सची ॻाल्हि कजे न त कानून जी नज़र में दिलावर ऐं हाशिम, कोर्ट जी नज़र में गुनाहगार त ज़रूर आहे। उन्हनि खे साथ साबित करण जे लाइ हीलो वसीलो त करणो पवंदो न। बेशक सरदार साईं, हाशिमार जी ज़मानत में भली वक्त लगे, पर हथ पैर त हणो ई पवंदो न। तू दिल जाए कर साईं दादा, अल्लाह ते रख, अल्लाह ताला पाण मदद कंदो, गैबी मदद। ॾिस जाए मुंहिंजो बि यकीन मुंहिंजे रब ते आहे, उहो पाण खे बि मदद कंदो आहे। मां जेकॾहिं सतरा जी सरदार आहियां, मुंहिंजी मदद मुंहिंजो रब कंदो आहे, मां कुझु न करे सघंदो आहियां, उहो ई हिननि ॿिन्ही जी मदद कंदो। तूं ॾिसजे इंशाअल्लाह ताला वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु सब मसला पंहिंजो पाण हल थी वेंदा। साईं दादा ॾिसजे।